الصلوات الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وآل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين سيما على الحسين الغريب المظلوم ولعنة الدائمة على أعدائهم ومنكري فضائلهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد بسم الله الرحمن الرحيم ما خلقت الجن والإنس إلا ليعبدون بلغ الصلوات خداوند عالم معصومین علیہم الصلاۃ والسلام عزتهم عظمت الصدق كما سنید و نقاط ذکرم دعائے جنازہ دادا فرش غمی مظلوم اجمعی اللہ جناب زین العابدین الصدق جناب حضرت سکینہ سلام اللہ علیہا کے صدقے انہوں نے دینی حاجتیں پوری زمانے کے امام کے ظہور میں اللہ تعالی خدا سانگوں میں آوان اے انصار میں شامل تھی توفیق و قیامت یہی زینی تو ربی سے جائے صلی اللہ صلوات آیا مریضہ جگہ مجمان یہ دیں یا ایکری نمبر تے پڑی ہوئی ہے جو اسانجے ننگرن بچن کے بھی یادا اللہ فرمائے منجمن اے انسانان کے پیدا انہیں لائے گئے ہوا تو ما خالق دی بندگی ما اللہ دی عبادت جیری ملے یا آیت پڑھی ہوئی ہے ننگو بجے یا بلو دے
ज़हन में हूंदो आहे मौलवी साहिब जी आयत पढ़ी आहे उन्हनि जे करे हे मौलवी जान नमाज़ ते आयो अल्लाह जी इबादत आहे छा थोरो इन सूरज दुनिया में बाहर निकरो इबादत चेके छा अल्लाह चवंदो मां बंदे खे पैदा कयो आहे मां अल्लाह जी इबादत कयां फुरूए दीन हिन 10 में आहे हिकु नमाज़ माना असां जेकॾहिं चऊं त रुगो नमाज़ ई इबादत आहे त जेके 9 फुरू रहियल आहिनि छा उन ते अमल न आहे अचो त इहा ई ॻाल्हि तव्हांजे ज़हन में सोचो हर उहो कमु इबादत आहे जंहिं कम में अल्लाह राज़ी हजार रकात अली पढ़ंदो हो रात तवज्जो मुझे हजार रकात मुझे मुर्शिद अमीरुल मोमिनीन रात जो फर्ज खां अलावा नमाज पढ़ंदो वरी गड्डियूं माननि जूं खणी ग़रीबन खे दर दर ते ॾेई वरी ओॾो मोटीअ खे त मस्जिद में अल्लाह जे ज़िक्र में अली रोअंदो हाणे मुंहिंजो सुवालु आहे हिकु रात अहिड़ी आई जो रसूलुल्लाह जन फरमायो त या अली अॼु मुंहिंजे बिस्तर ते सुम्ही निंड कंदे अली फरमायो जे मुंहिंजे सुम्हण सां तव्हां बची वेंदो हिकु अली छा लख अली हुजनि मुस्तफ़ा कुर्बान अली सुम्ही पियो अॼु 2000 सजदा न ॾिना इन जो इहो मतिलबु न वठिजो त मौलवी नमाज़ जी मुखालिफ़त थो करे न नमाज़ अहल बैत जे पसंदीदा शयुनि मां हिकु शइ आहे शायदि मूंखे यादि न ईंदो आहे चौधरी साहिबान जे मजलिस में अर्ज़ु कयो हो या कंहिं ॿी मजलिस में अर्ज़ु कयो हो जे सजदे खां वधीक कोई ॿियो अमल हुजे हा त अली सिर उन अमल में ॾिए हाणे सुवालु इहो आहे त 2000 सजदा न ॾिनई गरीबन के मानी भी न मिली अल्लाह जे ज़िक्र में अली रोनो भी कोने सुमी अहिड़ो कयो जो मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि ख़ुदि अली जो फरमाना जी इन रात निंड कयमि इहे ज़िंदगी न कई मुंहिंजे मुर्शिद जो नाम वठो था त गॾिजी वठो नारे हाय अच्छा नमाज़ी हुजे उन नमाज़ीअ जी हिकु वक़्त जी नमाज़ क़ज़ा थी सैयदज़ादा ज़िंदगी चवंदो वेंदा इहो वक़्तु रहिजे न करे कंहिं सुन्नीअ न शिया न देवबंदी न कंहिं ॿिए मज़हब वारे अली जे सुम्हण ते एतिराज़ कयो जॾहिं बि चयो अथनि त अली जे सुम्हण सां छा थिए हाणे मूंखे तव्हां ॿुधायो अचो त अली खां पुछो मौला इबादत छा खे चइबो आहे अली फरमाए थो हर उहो कमु इबादत आहे जंहिंमें अल्लाह राज़ी थी
उहो कम इबादत आहे ॾिठमें त जॾहिं जागण में राज़ी पियो थिए त जागंदो पियो रहां, अॼु सुम्हण में राज़ी आहे त सुम्ही पियो थो जंहिं कम में अल्लाह राज़ी उहो कम इबादत। कुरान मजीद जी आयत आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम, तमाम मुंहिंजो ज़िक्र कयो त मां अल्लाह तव्हांजो ज़िक्र कयां। हे मजलिस हले छो थी पई, इन करे जो हुसैन आयो आहे त बि सजदे में वियो आहे, त बि सजदे में जिन खे सजदे जी ॻाल्हि वणे थी उहे सलवात हुसैन आयो आहे त बि अल्लाह याद वियो त बि अल्लाह याद। हाणे जे याद आहे त अल्लाह जो फ़ाइदो कहिड़ो? हे तो मुंहिंजो ज़िक्र कर त मां, तू मूंखे याद कर त मां तोखे याद कयां। हुसैन फरमाए तो मुंहिंजा करीम अल्लाह मां नोके नेज़ा ते बि तोखे न विसारियो, मां उते बि तुंहिंजो ज़िक्र कयो आहे। ख़ुदा तो फरमाए जेकॾहिं तूं हुसैन नोके नेज़ा ते बि मां अल्लाह खे याद कयो आहे त मां करीम बणिजी वाइदो थो कयां, न मुंहिंजे ज़िक्र खे फना आहे न हुसैन जे ज़िक्र खे फना। हाणे मक़सद छा थियो? हुसैन जी मजलिस, हुसैन जी ही फेर, हुसैन जो ही कमाल न अञा ॿियनि लफ़्ज़नि में हुसैन जो अल्लाह जो ज़िक्र कहीं कयो बाबा हुसैन जेके पोइ ते वेठा आहियो इहे बि ॻाल्हायो। हुसैन अल्लाह जो ज़िक्र कयो, यानी अल्लाह फ़ाइदो पंहिंजो पूरो कंदो या न पूरो जेकॾहिं करे त हाणे हुसैन जो ज़िक्र कंहिंजे ज़िम्मे? अल्लाह जे ज़िम्मे। हाणे मक़सद छा थियो त जेतिरो टाइम मजलिस में अची वियो इहो हुसैन जो कमु नथा कयूं। हे कम अल्लाह जे ज़िम्मे, माना अल्लाह जे तरफ़ खां असां वेठा था कमु कयूं। ख़ुदा तो फरमाए तव्हां बि हो जेतिरो टाइम बि हो मां राज़ी थींदो मां। हुसैन मौला तव्हां छा में राज़ी? हुसैन फरमाए तो मां अल्लाह जे ज़िक्र में राज़ी। अल्लाह तो चवे मां हुसैन जे ज़िक्र में राज़ी, जागो था रहो न। अल्लाह तो चवे मां हुसैन जे ज़िक्र में राज़ी, हुसैन तो चवे मां वरी अल्लाह जे ज़िक्र में राज़ी। मतलब छा थियो? जेतिरो टाइम मजलिस में विहो इहो टाइम अल्लाह राज़ी थींदो, वरी आज़ान अचे मस्जिद में वञो त उते हुसैन राज़ी थी पवंदो। इमाम इमाम जंहिंजो नालो सैयद सादिक़ीन, दुनिया जा इमाम घुमी अचो, दुनिया ख़ुदा जी ज़ात जो कसम अहिड़ो कंहिंखे इमाम ई कोन मिलियो आहे जेको सजदे कंदड़नि जो सरदार। जमान रोई पिया आयो सैयदा जो सदो मौला अजर अज़ीम अता करे इजाज़त लॻायो। 500 वण आहिनि ज़ैनुल आबिदीन जे घर में खजनि जे। घणा बाबा? 500। हिकु हिकु वण हेठां रोज़ानो 2 रकात पढ़े। 15,000 मेहमान एक शिफ्ट में वेहंदा। माता साया अॻियां बि ॻाल्हायो पिया। 15,000 मेहमान खाराए वरी अची सजदो करे हथ खणी चवे जेका अमानत ॾिनी हुई अमीन बणिजी पियो थो इस्तेमालु कयां।
औरत जी ज़ीनत हुजे। एक लफ्ज़ चवां, इमाम हुजे ज़ैनुल आबिदीन ऐं मुरीद हिकु उसमें सजदो न करे। बस एतिरो ई चई सघां अने मुरीद खे इहो ज़ेब नथो थिए, उहो ज़ेब नथो थिए इहो इमाम हिकिड़े पासे ते हुजे ऐं मुरीद ॿिए पासे ते। जिन खे ॻाल्हि वणे थी सलावात मां ख़बर पवंदी। मुझे मौला जी शहादत का बाद में एक कनीज़ हुई मुझे मौला जी तंग त नथा थियनि। मुझे मौला जी के कनीज़ हुई उनखां पुछा कई ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी त ॿुधाए। सबको तव्हां न ॿुधंदो ॿियो केरु ॿुधंदो? ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी त वरी ॿुधो ज़ैनुल आबिदीन जी तव्हां चओ ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी त ॿुधाए। औरत छा थी चवे चएती किन लफ़्ज़नि में थी ॿुधायां रात जो सुम्हंदो कोन हो जो बिस्तर विछायां ॾींहं जो खाईंदो कोन हो जो मानी पचायां। छा कंदो हो बिस्मिल्लाह मां त फ़ज़ाइल तो पढ़ा तारो ई पियो। उहा कनीज़ थी चवे थी रात जो सुम्हे त हंध विछायां वेठो अल्लाह जी इबादत। एक लफ्ज़ चवां थो वो लफ्ज़ ज़ैनुल आबिदीन या अल्लाह की इबादत करे। इबादत ना फारिग थी करबला जे पासे ते मुंह करे चवे हाय मुंहिंजा ग़रीब बाबा वाहदर दरिया जे किनारे ते पुछो बाबा सब कोई पानी पियो के प्यासो रहो ज़हरा जो बदलो वरी अल्लाह जी नाम औरत चवे रात जो सुम्हंदो कोन हो ॾींहं जो रोज़े सां हाणे मूंखे तव्हां ॿुधायो सॼी ज़िंदगी तव्हांजी मजलिस में मां सम्झां थो मूंखे यादि थो अचे ज़बार त कॾहिं रस्तो यादि अचेव थो अलाए हिते ज़वार गुलाम अब्बास जो दुकानु हूंदो इन टाइम में एतिरो लॻंदा हुआसीं उन टाइम खां वठी ज़हरा जे बदिले जे सदके में गॾियल आहियूं। मां इमाम जो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। बच्चो खूह में किरी थो जेके बि औलाद वारा मजलिस जो मक़सदु जेको कुझु मां सम्झो आहे थी सघे थो मां ग़लति यारो हुजां थी सघे थो इंसान मतिलबु मां ग़लति थी हुजां जेकॾहिं ग़लति आहियां त मूंखे तव्हां हिते चइजो। मजलिस जो मक़सदु इहो आहे त अचूं त गुनाह न छणनि मजलिस में अचण जो मक़सदु इहो आहे त हिते जो अचूं त गुनाह जो दफ़्तर बंदि कराए वरी उन ते हुसैन जी मोहर हणाए बंदि जो करायूं त वरी खुले ई न हिकु न क़बर न हशर। हुसैन जी मजलिस में ॿुधंदो रहे गुनाह बि हलंदा रहे। जिन खे ॻाल्हि नथी वणे उहे सलवार पढ़ो कंहिंखे ई कान छा मतिलबु मां हिकु लफ़्ज़ चवंदो आहियां आम लफ़्ज़
ज़हरा जे बचड़े जी मजलिस उहा जगह है वो कारखानो आहे जिते हुर बणबा आहिनि जिते हुर ठहंदा हुसैन जॾहिं रहबर जे दामन में बि हथ हुजे वरी गुनाह जे कढ बि हुजऊं त पोइ शबीर चवंदो मुंहिंजो न जी लुत्फ़ इने में आहे जो हिते अचो त गुनाह माफ़ बस माफ़ त वरी माफ़ बच्चो कुआं में किरी पियो ज़ैनुल आबिदीन जी नमाज़ पढ़ी हले मां ॾिठो आहे अॻियां ज़ाकिर साहिब ने पढ़ियो हो सभिनी जा हथ हीअं हाणे मां ॾिसां त हीअं हेठि कंहिंजा था कनि मथे त मूं पहिरीं हूअं ई कोन कंदो हिन जे जो सुर कोन्हे बच्चो खूह में किरी तो पवे बच्चो खूह में किरी तो पवे ज़ैनुल आबिदीन जी नमाज़ सब मुड़े ॾिसो सजावत के मस्तूर और सजन थी पियो मौला बच्चो किरी पियो आहे मौला बच्चो किरी पियो आहे मौला बच्चो किरी पियो आहे सुतलन सां न जाॻियल सां थो ॻाल्हायां मौला जे सजदे में कोई फ़र्क़ कोन्हे सजदो हुई जारी कियां जी अली मौला जे नमाज़ में तीर कढण सां फ़र्क़ न पियो पवे अॼु कंहिंजे सॾ करण सां सजावत ते फ़र्क़ नथो पवे नमाज़ पूरी कयां मस्तूरात जोड़ मौला मौला बच्चो किरी पियो जाके ॿुधंदव दिल ख़ुशि थी मौला बच्चो किरी पियो ताहूं कयूं तव्हां नमाज़ पिया पढ़ो सैयदज़ादा ज़ैनुल आबिदीन जन मुस्किराए फरमाइन त परेशान छो थी जो जागी ॿुधजो परेशान छो थियो ऐ मस्तूरात मां इमाम तो चवां जॾहिं मां सजाद रब खे न विसारियो आहे त हो मूंखे कॾहिं विसारींदो जी इमाम उथे थे उहो जे कपर जी मौला दा फरमाइन अमानत मोटाए दे पानी मथे थींदो आहे जागो था या न पानी मथे थींदो तो अचे ओ एॾे कर सां अची मिलियो असर जुमिलो हे आहे जेको अर्ज़ थो कयां सजाद जे बचे खे खयो क़ुर मुंहिंजे मथे ते रखो किताब रखनि था कपिड़ा बि पुसियल कोन दुश्मन मिले भलाई मौला इज्जत लिए मौला अखलाक सच्चा दुश्मन हले वजे ज़ैनुल आबिदीन हथ मोहम्मद बाक़िर
दस्तरखान बिछाया। मुझे मौला जमानी खाराए वरी दस्तरखान खणंदे खणंदे पुछनि कोई गर्ज़ हुजे ॿुधाए। नाराज़ न थियो त मां तव्हांखे बि हिकु ॿ लफ़्ज़ चवां ऐं तव्हां असांजी हिकु ॿिए खे गार थी मुरीद ज़ैनुल आबिदीन जा मुरीद अहिड़े जा जंहिं दुश्मन खे बि कुझु न चयो तव्हां हिकु ॿिए जा सजण थी करे वट वटा हिन ते लानत हुन ते लानत हिन ते हीअं हिन ते हीअं छो ख़राब छो ख़राब छो ख़राब मैं हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां पोइ भले तव्हां मूं ते बि करे छॾियो। मां हिन शइ खां सैयद लानत न करे ज़हरा लानत कई त पोइ न हे जहान न हो जहान ऐं बतूल करे उन ते लानत कंदी कान्हे का जेको बतूल जो बचड़े जो कमु करे। सच्ची ॿुधायो तव्हांजे पाण में विढ़ंदो मुंहिंजे ज़ात ते कोई फ़र्क़ु ठहंदव त मुंहिंजी ज़ात ते कोई फ़र्क़ु मूंखे दर्द आहे इहो दर्द आहे जो हुसैनी आयो विढ़िया पिया आयो हिकिड़े सां चुंडनि में वठी वेठा आहियो ग़ैर था खिलायो जेके अली जा दुश्मन आहिनि उहे था खिलनि पिया जे हया हुजे त ॿुधी मरी वई। ॻाल्हि ग़लति आहे या सही आहे ॿुधायो। अच्छा हिकिड़ी ॿी शइ ऐं हुसैन जे लाभ खून जे हिकु हिकु क़तरे जो कसम हुसैन जे लाभ खून जे हिकु हिकु क़तरे जो कसम ग़लत चवां हिते टोके पर जे भाड़ीअ जो कमु ॻाल्हि ॿुधायो हिते जे करे कोई नओं शियो थियणु चाहे तव्हां ॿिनि धुरनि मसला न हिकिड़ो हिकु धुर हुन शीए ते लानत करे हीअ शिया धुर हुन ते लानत करे हाणे हिकिड़ो शियो थो थियणु चाहे कसम अथव हुसैन जो शियो थींदो ई कोन चवंदो जेके पाण में ई हिकु ॿिए खे सचो नथा सम्झनि त मां कंहिंजो पासो वठां। भाई शिया हो ना शिया भई आयो हिकड़नि जे लानतुनि सां ॿियनि जे रहमतुनि सां ॿियनि जे लानतुनि सां पहिरें जे रहमतुनि सां तव्हां था चओ असां अज़ादारे हुसैन आहियूं ऐं तव्हां जे करे हुसैन जे मज़हब खे नुक़सान पहुचे त तव्हांजो दुश्मनी शबीर जो इहो कोई मैं हिन शइ को करे डिगो ई न आहियां त जे लाइ छा हलंदो न हे तव्हां अॼु ताईं कयो छा आहे हाणे छा कंदो बसि इहा ई शइ आहे त ज़ैनब जी अम्मा तव्हां वञी सोचिजो राति जेकॾहिं हया आहे ऐं हुसैन जे मज़हब सां प्यार आहे त मुसालिन वारो मां हेॾो कसम विधो थी मां हुसैन जे खून जे हिकु हिकु क़तरे जो कसम अथव राति जो बिस्तर ते सोचिजो त असां शिया था बणायूं या असां इनकारी था बणाईंदा। क़यामत जो ॾींहुं थींदो बतूल जा हीअं हथ हूंदव पढ़ण वारनि खे बि ॿुधण वारनि हे जेके तव्हांखे मुर्को ॾेयूं था वञनि इन्हनि खे बि हीअं हथूं तुंहिंजे बि गिचीअ में हथ हूंदो त ज़हरा जी धीअर बाज़ार रुलियूं
तो तू हिक थी अली जी थी चादर जड़नी तो तुझे वेढ़ाए ना लाज नहीं बतूल जे दीन के नाराज पे को दुजो बता क़यामत जरिए ज़ैनब शिकायत मुआरिदात पे कोई असर को नहीं जरी मेरा बेगैर है जे सामने जे लाए बाबा अली सिक्के ज़ैनब तख्त दिल तो मोजी भी लाई अंदाज़ो लगायो दरबार यजीद जी जंहिंजे मां जो जनाज़ो रात जो व ज़ैनब यजीद जे अॻियां हीअं करे बीठी ऐं बेग़ैरत इशारा करे इहा ज़ैनब साईं तो के छा सैयद ज़ादो बिस्मिल्लाह मुझे उम्र जे लिहाज़ में को नंढो पर हे दाता मुझे साईं सैयद दाता जी नौकरी लगी आई हिकड़ी रुको मूंखे ॻाल्हि कहां ज़ैनब फज़ूल बाज़ार वई हुई या दीन जी बका लाइ वई ये दीन जी बका जे लाइ वई हुई त मुसाननि वारो अचो ॾिसूं त हुन दीन खे असां छा कयो पंज या छह स्टेज साईं तदौर में बीच ज़हरा इब्ला मौलाना बशीर साहब अल्लामा बशीर फाते टेक्स अपने किताब में तो लिखे तो हिन जो पर्दादार बीठी हुई तो एतिरो झुकला हुयूं जो कमर उन्हनि जी खमी हेठों बजा लिखी त इन जे करे हीअं झुकी पई बीहनि त वार अञा हेठि अचनि त बेग़ैरत कंहिंजी दीद न पए साईं तव्हांजो ॿुधणु सवलो ठीकु आहे असां रुनासीं बतूल जे धीअनि जे लाइ रुअण तूं त मोमिन कातिल ई रोंदा हुया मुझे हुसैन के मजलूमी जो कसम ऐं इन्हें बाजार में दरबार को इन्हें बाजार में शाम जी बाजार में के मेरे अली जी थी कुछ टाइम इन्हें अली जी नवाबी तशहुद में कहंदो उन्हें वक्त सजाद रोईते हो अल्लाह जेकर अम्मा न ॼणे न हुजा हा न अम्मा के ही हलंदे ॾिसां साहब लिखे तो ये बीवी के बीच में जो बेगैरत जायो केड़ी है ज़ैनब मरी यहां ये लफ्ज है ये बात ये हो कि ज़ईफा बीठी इन्हें ज़ईफा के कुल है जे बीवी जो ससा ये अली थी ये ज़ईफा के हटायो अजमा ज़ैनब सा गालाई तो माने तेरे सोफोरे तो सोसा को पो मा पड़ंदो जेरी मल चई ज़ईफा के हटायो जिए ही सबक को मथे उम्र तस हजरत फिज़ा सबक को मथे उम्र आए जेतरो थी सके मथे करे गर्दन सिधी करे कमर के मथे सिधो करे इने मीठी जी मुस्लिम दरबार इब्न ज़ियाद में आयो मथे मुंह करे जदी कहीं बेगैरत की जुर्रत जो मुंह जे मुझे ज़ैनब समझा हथ
हथ तो होया ही हीअं त हणी हिते कयो हिते जरी मतलब ताज़ियाना लगा ताज़ियाना लगा खून जा कतरा किरण लगा ज़हरा जी फरमाए थी अम्मा हाणे हट अम्मा तू मज़लूम घणी थी हाणे परे थी मां भाउ हुसैन जी वकीला बणजी अॼु मां वकालत थी कयां हिन खे ॾसियां थी त ज़ैनब छा खे चइबो आहे मुंहिंजी साईं जे पासे ॾे मुंहुं करे चइजे बेग़ैरत शराबी हिन तूं ज़ैनब आवाज़ नहीं चवे थी आ हबसियो बेग़ैरत काॾे वई तव्हांजी ख़ैर पुछा त कनि छो बीबी असां बेग़ैरत हा तव्हांजे कबीले जी सरदार ताज़ियाना थी खले ये तुंहिंजो नालो छा आहे मैमूना उहा त नाही जेका ज़हरा ॾे वई चई उहा मैमूना अॻिते वधी चवनि था हाणे क़त्ल जे लाइ छो चई न छॾे हा ज़हरा जो दर न पाए हा ज़ंजीर मुंहुं ते धक हणी चवे थी अकेली न आई आ ज़ैनब सां मारे ये दरबार लगो एक वडो हवाला जंहिंमें ज़हरा हींअर वेठी जेके लफ़्ज़ खे ज़ाकिरी ॿुधंदा आहिनि लफ़्ज़ उन्हनि जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहे ग़ुलाम राज़ नात के क़ुरान जो आयतूं बग़ैर ख़िलाफ़ जे हेठि वेठी एक दफ़ो दरवाज़े जा सॾ थियो आहे पर्दो कयो जो शहज़ादी क़ैदनि सां मिलनि दुआ घुरो छो कोई अमीर ग़रीब न थिए अली जी धीअ ॾिठो हर बीबी की गर्दन झुकला ज़ैनब जे कुल्हनि ते हथ रखी चए बीबी मूंसां ॻाल्हाए मां शहज़ादी साईं फरमाए थी मूंखे ख़बर आहे तूं शहज़ादी क़ैद किथों जी अली जी फरमाए थी मदीने जी कहिड़ो मदीनो मदीनो मोहम्मद वारो कुर्सीअ तां लही हेठि वेही ज़ैनब फरमाए थी तूं शहज़ादी वेह कुर्सीअ ते रोई थिए थी मदीने वारनि जे अॻियां कुर्सीअ ते वेहणु हराम अली जी फरमाए थी मदीने छो